नाज़रीन, हैदराबाद में फातिमा फड़ू क़त्ल केस में मुलविस पीर फयाज़ शाह के सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में पेश कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ब्यूरो चीफ साकिब कुबर। जी साकिब, छा तफ़सील आहिनि? फड़ो वारे क़त्ल केस में जो पीर फयाज़ शाह के अॼु सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में पेश किया वियो आहे। जस्टिस महमूद ए खान ऐं जस्टिस ज़ुल्फ़िकार अली सांगी ते मुश्तमिल डिवीज़नल बेंच इन केस जी जेका ॿुधणी कई। पुलिस फयाज़ शाह के हिफ़ाज़ती ज़मानत जो मुद्दो पूरो थियण ते हाई कोर्ट में जेको पेश कयो आहे। अदालत फयाज़ शाह जी फातिमा फड़ो केस जी ज़मानत में वाद न कई आहे ऐं जॾहिं त हिना शाह पाण मुरादो केस में गिरफ़्तारी पेश कई आहे, उन करे खेस पेश न कयो आहे। पुलिस जो चवणु आहे जॾहिं त जांच ऑफिसर जो चवणु आहे त फयाज़ शाह के ॿिए केस में गिरफ़्तार कयो हो। ऐं इन खां अलावा मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो न त पुलिस जो मौक़िफ़ो ॿुधण बाद जेको आहे केस उकलाईंदे जवाबदारनि खे ट्रायल कोर्ट सां रुजू करण जो पिणु हुकुम ॾिनो आहे। जी।